ताज महमूद अमरोटी। नामियारो दीनी आलिम मौलाना ताज महमूद अमरोटी वलद सैद अब्दुल कादिर उर्फ भूरल शाह खैरपुर मीर्स ज़िले जे पिरियालोए शहर लॻ हिक नंढड़े ॻोठ दीवानीअ में 22 मार्च 1841 ईस्वीअ में ॼाओ। कुझु लेखकनि संदन जनम 1857 पिणु लिखियो आहे। हिन इब्तिदाई तालीम पंहिंजे वालिद मौलाना सैद अब्दुल कादिर वटां हासिल कई। अरबी तालीम मौलाना अब्दुल कादिर इंढड़ वटां पहवारीअ जे मदरसे में वरिताई, जितां फरागत हासिल करे रूहानी फैज़ लाइ कादरी सिलसिले जे बुज़ुर्ग हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ जी ख़िदमत में भरचोंडी शरीफ़ पहुतो ऐं खांस बैयत वरिताई। संदसी हिदायत ते अबाणे ॻोठ दीवानीअ खे छॾे गढ़ियासीन ज़िले शिकारपुर जे ॻोठ अमरोट में रिहाइश अख़्तियार कयाई। हिन बुज़ुर्ग अमरोट में अची उते मौजूद बिदतूं ख़त्म करायूं। मौलाना अमरोटी वॾो मुतवक्कल ऐं फ़ना फ़िल्लाह बुज़ुर्ग हो। कॾहिं कॾहिं ॿ वक़्त फ़ाक़ा बि कढंदो हो। संदसि ख़ानकाह रूहानी फैज़ जे ॻोल्हाउनि लाइ तमामु अहम दारुल उलूम हुई। मौलाना ताज महमूद जी शादी संदसि चाचे सैद मेहर अली शाह जी न्याणीअ सां थी। ख़ैस हसन शाह नाले पुटु बि ॼाओ, जेको 12 वरियनि जी ॼमार में वफ़ात करे वियो। 2 शादियूं ॿियूं बि कयाई, पर उन्हनि मां ख़ैस औलाद न थी। मौलाना साहब खे पंहिंजे पुट हसन शाह सां तमामु घणो प्यार हो, जंहिं सबबि पंहिंजो तख़ल्लुस हसन अख़्तियार कयाई। सॼी ज़िंदगी इस्लामी तबलीग ऐं अवामी फलाह जे कमनि में हिसो वरिताई। मौलाना साहब दीनी दरसो तदरीस सां गॾु सियासी मैदान में बि ख़िदमतूं सर अंजाम ॾिनियूं। ख़ासि तरह ख़िलाफ़त तहरीक, हिजरत तहरीक ऐं रेशमी रुमाल तहरीक में हिसो वरिताई। पाण अमरोट में दारुल उलूम क़ाइमु कयाई, जंहिंमें मौलाना उबैदुल्लाह सिंधी पिणु 7 सालनि ताईं दर्स ॾिनो। हिन इहो मदरसो 1308 हिजरी 1890 ईस्वीअ में क़ाइमु कयो। हिन मदरसे जो नालो दारुल उलूम कासमिया रखियो वियो। हिन मदरसे मां मौलाना हमादुल्लाह हालेजवी ऐं मौलाना अहमद अली लाहौरी जहिड़ा आलिम पैदा थिया। शेखुल हिंद मौलाना महमूदुल हसन पिणु अमरोट शरीफ़ ईंदो रहंदो हो। मौलाना ताज महमूद अमरोटी अमरोट में दीनी अदब जी इशाअत लाइ हिक प्रिंटिंग प्रेस महमूदुल मुतालियो क़ाइमु करे माहवार सिंधी रिसालो हिदायतुल अख़वान शाया कयो। मौलाना अमरोटी अंग्रेज़नि जो सख़्तु मुख़ालिफ़ हो ऐं कंहिं बि अंग्रेज़ जो मुंहुं ॾिसणु पसंदि न कंदो हो। मौलाना अमरोटी सिंधी ॿोलीअ जो क़ादिरुल कलाम शाइर बि हो। संदसि हिक कलाम जूं चंड सिटूं पेश कजनि थियूं। तुंहिंजे जलवे जोत जमाल मिठा, मोहिया ख़ान लखें हिकु मान रुगो। तुंहिंजे नेणनि नाज़ कमाल कया, हैरान लखें हिकु मान रुगो। तुंहिंजी मोहबत में मख़मूर वतन, दर्स ध्यानु छॾे दीवाना फिरनि। मजनूअ वागे मस्तान फिरनि, सनान लखें हिकु मान रुगो। सिंधी ॿोलीअ में क़ुरान मजीद जो तर्जुमो ऐं तफ़सीर संदसि अहम यादगार तसनीफ़ आहे। सिंधीअ में संदसि मंज़ूम रिसालो प्रीतनामा ऐं सूरत यासीन जो मंज़ूम तर्जुमो पिणु घणा मक़बूल आहिनि। संदसि मोहींदड़ शख़्सियत ऐं हुस्न इख़लाक़ हिंदू तोड़े मुस्लमान, नंढे तोड़े वॾे, ॿार तोड़े ॿुढे हर फ़र्द खे पाण ॾांहुं छिकियो ऐं केतिरनि ई ग़ैर मुस्लमाननि खे इस्लाम जे दायरे में आंदो। जुमे जी निमाज़ लाइ शहर जी जामिया मस्जिद ॾांहुं वेंदे घिटिन में हिंदू मर्द, औरतूं ऐं ॿार दुआ या पाणी पढ़ाइण लाइ थांव खयूं संदसि इंतज़ार में बीठा हूंदा हुआ। 1922 ईस्वीअ में अंग्रेज़ सरकार बैराज जे वाहन जी खोटाई शुरू कई। तॾहिं खेसि इतलाउ मिलियो त वाहन खोटण जी रिथ मुकमिल थी रही आहे, जंहिंमें के मस्जिदूं बि शहीद थींदियूं। इहा ख़बर ॿुधण वक़्तु अलालत जे बिस्तरे ते हूंदे बि हिकदमि उथी वेही रहियो ऐं बुलंद आवाज़ सां फरमायाई, आहिनि के मर्द मुजाहिद जेकी अलाह जे घरनि खे तबाहीअ खां बचाइनि। जिन अलाह जे घरनि जी हिफ़ाज़त कई, उन्हनि लाइ आख़िरत में घर ठहंदो। खांस बीमारी विसरी वई ऐं जमायतुनि खे घुराए मस्जिदुनि जे तहफ़ुज़ लाइ पैगाम मोकिलियाई। हिन कोशिश पुठियां हिक पासे क़दीम आसार खे बचाइणु ऐं अंग्रेज़ साम्राज सां टक्कर खाइणु ऐं मुल्क खे आज़ादु कराइणु मक़सूदु हो। हिन मक़सद में मौलाना अमरोटीअ खे आख़िर फ़तह हासिल थी ऐं केतिरियूं ई मस्जिदूं बैराज जी ज़द खां बचायूं वयूं। मौलाना अमरोटीअ खे सुलूक जे चइनी तरीक़नि क़ादरी, नक्शबंदी, चिश्ती ऐं सुहरवदीअ जे फैज़ जी तलक़ीन मिलियल हुई, पर क़ादरी सिलसिले ते ख़ासि उबूर हासिल हो ऐं अक्सर तलक़ीन बि क़ादरी तरीक़े जी कंदो हो। चवनि था त अंग्रेज़नि मौलाना ताज महमूद अमरोटीअ खे ॻुझीअ तरह ज़हर ॾियारियो हो, जंहिंजे असर खां कमज़ोर थी पाण 2 जमादुलसानी 1348 हिजरी बमुताबिक़ 5 नवंबर 1929 ईस्वी बरोज़ छंछर ते वफ़ात कयाई।
संदन मज़ार अमरोट शरीफ़ में आहे। मौलाना साहब जी वफ़ात बाद संदस भाउ निज़ामुद्दीन अमरोटी सजादा नशीन बणिया। तंहिं बाद संदन फर्ज़ंद सैयद मोहम्मद शाह अमरोटी ऐं पोइ सिराज अहमद अमरोटी ऐं पोइ गॾियल सलाह मशवरे सां मौजूदा सजादा नशीन सैयद ताज महमूद अमरोटी सानीअ खे सजादा नशीन बणायो वियो। औज़ुबिल्लाहि बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं मुंहिंजा सैयदना सैयद ताज महमूद अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन कादरी तरीक़े जा आला पाए जा बुज़ुर्ग हुया ऐं पहिरियां उन्हनि जो रहाइश, उन्हनि जी वालदेन जी रहाइश दीवानी पिरालो ॻोठ में हुई, जेको ख़ैरपुर ज़िले में आहे। पोइ साईं जन जॾहिं तलीम खां फ़राग़त हासिलु कई, पोइ साईं जन खे मुर्शिद जी ॻोल्हा हुई, कंहिं रहबर जी ॻोल्हा हुई। इन सिलसिले में उन्हनि जो वञणु थियो ॾैरकी जी तरफ़, कोटकी जी तरफ़ वञनि पिया। पोइ उनखे को इशारो थियो, पोइ भरचूंडी शरीफ़ वारी जेको आहे स्टेशन ते लही पिया। पोइ तो दिलि जो ख़्यालु उन्हनि खे थियो। उन वक़्तु हाफ़िज़ मिलत जुनेद वक़्तु हज़रत हाफ़िज़ मोहम्मद सिद्दीक़ भरचूंडी रहमतुल्लाह अलैह जन वॾे आला दर्जे ते हुया ऐं उन्हनि जो वॾो फैज़ मशहूरु हुयो। साईं जन उन्हनि सां बैयत कई। साईं ताज महमूद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजी मलफूज़ात में बि लिखियो आहे। साईं जन ते जेका PhD थी आहे उन में बि लिखियलु आहे ऐं बुज़ुर्गनि खां बि मनक़ूल आहे ऐं ख़ुसूसन बाबा साईं जन बि असांखे ॿुधाईंदा हुया। पोइ 40 ॾींहं साईं जन खे हज़रत हाफ़िज़ साहिब रहमतुल्लाह अलैह जन उते रहायो ऐं चवनि था त 40 ॾींहं रोज़े सां साईं जन मस्जिद में मुराक़बो कयो ऐं खीर ऐं खारक सां जेको आहे रोज़ो खोलींदा हुया ऐं उन सां गॾु जेको आहे जेका साईं जन खे तालीम जेको हुकुम थियो मुर्शिदनि जी तरफ़ां उहो उन्हनि 40 ॾींहंनि में पूरो कयो ऐं 40 ॾींहंनि में ई साईं जन खे ख़िलाफ़त आला अता कई वई। तंहिंखां बाद साईं जन हिते आया ऐं पहिरियां त ॾाढियूं मुश्किलातूं पैदा थियूं, एॾियूं मुश्किलातूं पैदा थियूं जो साईं जन खे बर्दाश्त न पिया कनि। छो जो साईं आलिम बि हुया, साहिब शरीयत बि हुया, साहिब विलायत बि हुया ऐं हितो वारा जेके रहाइश हुया उहे न पिया चाहिनि त इहे हिते रहनि। पोइ साईं जन हज़रत हाफ़िज़ साहिब रहमतुल्लाह अलैह जन ॾे हिकिड़ो ख़त लिखियो, जंहिंमें लिखियाऊं हिकु तरफ़ खां त कई ॻाढ़ा ॾेंबू कई कारा नांग, ईअं लिखी करे इहो पर्चो जेको आहे मोकिलियाऊं। त साईं जन जवाब में उनजे पोयां लिखी मोकिलियो त कई कारा ॾेंबू ॻाढ़ा ॾेंबू कई कारा नांग, जिते पिरनि जा सांग मुल्क मिड़ई मिस्री मोकिलियाऊं। तंहिंखां बाद साईं खे यकीन अची वियो त इहो अलाह जे तरफ़ां जेको आहे मुकमल हुकुम आहे। आहिस्ते आहिस्ते जेको आहे साईं जन जूं करामात ज़ाहिर थींदी वियूं। माण्हू जेको आहे जेके मवाली हुया, जेके बि अहिड़ा क़िस्म जा मुशरिक हुया, बिदात वारा हुया, उहे ख़तमु थी विया हिते।